कमिश्नर एजाज अनवर चौहान चयो आहे त समूरनि पोलिंग स्टेशन्स मां नतीजा आरओसी ऑफिस पहुची रहिया आहिनि। संदसि चवणु हो त हिकु गंभीर प्रोसेस हूंदो आहे। हिकु यूनियन काउंसिल जो नतीजो ठाहिण में वक़्तु लॻंदो आहे। हुन इहो बि चयो त हिकु बि पोलिंग स्टेशन जो नतीजो न आयो त यूसी जो नतीजो मुकमल नाहे थींदो। सूबाई इलेक्शन कमिश्नर जो चवणु हो त हर आरओ वटि 5 यूसीज़ आहिनि। इन लाइ नतीजनि में वक़्तु लॻी रहियो आहे। सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज अनवर जो चवणु हो त नतीजा मैनुअल ठही रहिया आहिनि। हुन चूंड में आरटीएस सिस्टम नाहे हूंदो। नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं। सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज अनवर चौहान चयो आहे त समूरनि पोलिंग स्टेशन्स मां नतीजा आरओसी ऑफिस पहुची रहिया आहिनि। संदसि चवणु हो त हिकु गंभीर प्रोसेस हूंदो आहे। हिकु यूनियन काउंसिल जो नतीजो ठाहिण में वक़्तु लॻंदो आहे। हुन चयो त हिकु बि पोलिंग स्टेशन जो नतीजो न आयो त यूसी जो नतीजो मुकमल नाहे थींदो। सूबाई इलेक्शन कमिश्नर जो चवणु हो त हर आरओ वटि 5 यूसीज़ आहिनि। इन लाइ नतीजनि में वक़्तु लॻी रहियो आहे। सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज अनवर जो चवणु हो त नतीजा मैनुअल ठही रहिया आहिनि। हिन चूंड में आरटीएस सिस्टम नाहे हूंदो। अवां खे नाज़रीन अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर खां सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज अनवर चौहान चयो आहे त समूरनि पोलिंग स्टेशन मां नतीजा आरओसी ऑफिस पहुची रहिया आहिनि। संदसि चवणु हो त हिकु गंभीर प्रोसेस हूंदो आहे। हिकु यूनियन काउंसिल जो नतीजो ठाहिण में वक़्तु लॻंदो आहे। हुन चयो त हिकु बि पोलिंग स्टेशन जो नतीजो न आयो त यूसी जो नतीजो मुकमल नाहे थींदो।